अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुश आमदीद। अॼु जी जेका इंफॉर्मेशन आहे उहा इहा आहे त यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां मास्टर्स जी मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। मास्टर जी मेरिट लिस्ट चेक करण जे लाइ तव्हां वेबसाइट ते वेंदा admission.usin.edu.pk। तव्हां जीअं URL सर्च कंदा त तव्हां वेबसाइट ते अची वेंदा। हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो मास्टर्स मेरिट लिस्ट। इते तव्हां प्रोविजनल मेरिट लिस्ट सर्च बाय CNIC ते क्लिक करे पंहिंजो CNIC नंबर सां ॾिसी सघो था तव्हांजी कहिड़े डिपार्टमेंट में सिलेक्शन थी आहे। अगरि जेकर तव्हांखे डिपार्टमेंट वाइज सिलेक्शन ॾिसणी आहे तव्हां हिते क्लिक कंदा। हिते ही CNIC अचे थो, हिते तव्हां पंहिंजो CNIC इंटर करे ऐं सर्च कंदा। तव्हांखे ॿुधाईंदो तव्हांजी कहिड़े डिपार्टमेंट में सिलेक्शन थी आहे। जेके बि कैंडिडेट सिलेक्ट थिया आहिनि उन्हनि जे लाइ इंपॉर्टेंट डेट्स इहा आहिनि त अगरि उन्हनि खे का क्यूरी आहे त उहे एडमिशन डिपार्टमेंट सां कॉन्टेक्ट करे 10/12/2022 ताईं पंहिंजो ऑब्जेक्शन रिज़ोल्व कराए सघनि था थ्रू ईमेल या त विज़िट करे। उन खां अलावा जेको एडमिशन जो फीस चालान आहे उहो सूमर खां 14/12/2022 खां तव्हांजे पोर्टल अकाउंट ते ईंदो। तव्हां डाउनलोड करे उनखे थर्सडे 22/12/2022 ताईं जमा कराए सघो था। ऐं जेका डॉक्यूमेंट सबमिशन जी लास्ट डेट आहे जिन्हनि मेन कैंपस में अप्लाई कयो आहे उन्हनि जे लाइ 23/12/2022 आहे। ऐं जिन्हनि पंहिंजनि सब कैंपसिस में अप्लाई कयो आहे, पंहिंजे शहरनि जे कैंपसिस में अप्लाई कयो आहे त उहे 22/12/2022 ताईं पंहिंजा डॉक्यूमेंट सबमिट कराए सघंदा पंहिंजे कैंपसिस में। तव्हांखे डिपार्टमेंट वाइज लिस्ट ॾिसण जे लाइ हिते मास्टर्स ते क्लिक करणो पवंदो ऐं हिते प्रोविजनल मेरिट लिस्ट डिपार्टमेंट वाइज हिते क्लिक कंदा। जीअं तव्हां हिते क्लिक कंदा तीअं तव्हां वटि ऑप्शन अची वेंदा। सभिनी खां पहिरियों शिफ्ट तव्हां मॉर्निंग सिलेक्ट कयो या इवनिंग। यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो प्रोग्राम ये अचे थो B.Ed ऑनर्स 1.5 ईयर फर्स्ट मास्टर। इन में ॾिसूं था कंहिंजी सिलेक्शन थी आहे। उहे सभु कैंडिडेट्स आहिनि जिन्हनि जी सिलेक्शन थी आहे B.Ed में। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी। सिंध यूनिवर्सिटी जी मास्टर्स जी मेरिट लिस्ट अनाउंस थी चुकी आहे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वाते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।